नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिहत जी सूबाई वज़ीर अज़रा पेचियो ॿुधाए छॾियो त कोरोना ख़त्म नाहे थियो। यूनिवर्सिटीज़, कॉलेजिस, हाई स्कूल ऐं हाणे मिडिल स्कूल भी खुलंदा, पोइ हुन खां पोइ जूनियर स्कूल भी खुलंदा। हिननि सभिनी जे लाइ मूंखे ये चवणो आहे त टीचर्स जेको आहिनि एहतियात कनि, ॿारनि खे जेको आहे SOPs जेको स्कूलनि खे असां ॾिनो आहे हुन ते ॿारनि खे क़ाइमु रखनि, मास्क पाराइनि, हथ 2-3 दफ़ा साबुण ऐं पाणी सां धोआरनि ऐं ॿारनि खे चवनि त परे परे रहनि हिक ॿिए खां। मास्क जेको पाइनि त नक ते ऐं वात जेको आहे बंदि हुजे ऐं ईअं न त थोड़ी ते मास्क पियो हुजे ऐं हुनजो को फ़ाइदो कोन आहे। जी स्कूल में अचे थो ॿारु, हुन खां पुछा कयो वञे त हुनखे बुखार त कोन आहे, हुनखे नज़लो त कोन आहे, हुनखे डायरिया त कोन आहे, हुनखे खंघि त कोन आहे। इहे सभु शयूं पुछनि। इहे आहिनि सिम्टम्स कोविड जूं या कोरोना वायरस जूं। टेस्टिंग जे लाइ असां 2 तरीक़ा कया आहिनि। अगरि स्कूल में ॿारु वधीक अरसे ताईं रही सघे थो त हू फ़ोन करे असांजे हेल्पलाइन ते असांजी टीमुनि खे घुराइनि स्कूल में ऐं टेस्ट कराए छॾनि। अगरि ॿारु हली थो वञे स्कूल खां ऐं घर हली थो वञे त असां वरी बि माउ पीउ खे उहो जेको हेल्पलाइन जो नंबर ॾेई छॾनि या पाण ई हेल्पलाइन खे हुनजो एड्रेस वठी छॾनि ॿार जो ऐं हेल्पलाइन खे फ़ोन करे ॿुधाए छॾनि त हिन घर में ही ॿारु आहे जंहिंखे बुखार आहे या खंघि आहे या साहु मुंझे पियो या छा पियो थिए, त हू पोइ वरी टीम असांजी घर ताईं पहुची वेंदी ऐं टेस्ट करे छॾंदी। टेस्ट अगरि पॉज़िटिव अचे थो त हुन ॿार खे 2 हफ़्ता घर रहणो आहे ऐं हुनजी सॼी फैमिली खे टेस्टिंग कराइणी आहे पंहिंजी ऐं सॼी टेस्टिंग थींदी ऐं 2 हफ़्ता उहो जेको आहे जेको पॉज़िटिव थिए थो उहो 2 हफ़्ता घर रहे। 2 हफ़्तनि खां पोइ हू ॿारु अचे स्कूल में वापसि। त ही तरीक़े सां असां कोशिशि कयूं था त असां जेको ॿार आहिनि हू महफ़ूज़ रहनि, हुननि जा घर वारा बि महफ़ूज़ रहनि ऐं सभु सिंध जी सॼी जेको पॉपुलेशन आहे, सॼा माण्हू आहिनि जेको हू बि महफ़ूज़ रहनि। कोविड घटि में घटि थिए। असांजो हाणे बि कोविड वियो कोन आहे, कोविड मौजूदु आहे असां में। 1% 2% केसिस असांजा जेको असां टेस्ट कयूं पिया हुन में पॉज़िटिविटी अचे पई ऐं ही थी सघे थो वधीक बि हुजनि, छो जो असां सभिनी खे टेस्ट कोन था करे सघूं। ऐं ही तव्हां सभिनी जे लाइ पैगाम आहे, माउ पीउ बि एहतियात कनि, टीचर्स बि एहतियात कनि ऐं स्कूल जी मैनेजमेंट बि एहतियात करे, ॿारनि खे बि ऐं हिदायत ॾिए ॿारनि खे रोज़ त हू ॿारनि खे टीचर्स सम्झाइनि त कोविड छा आहे, कोविड में SOPs छा करणियूं आहिनि, ताकि रोज़ अगर हुनखे यादि ॾियारी वेंदी त हू पोइ पाण पंहिंजी एहतियात करणु शुरू कंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।